वेलकम बैक नाज़रीन। जी मारिया, जी तव्हां एजुकेशन सां ताल्लुक़ रखो था, उन हवाले सां मां तव्हांखां पुछणु चाहींदसि, बीइंग अ स्टूडेंट तव्हां कहिड़ियुनि प्रॉब्लम्स खे फेस कयो था? जीअं त वीसी साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध यूनिवर्सिटी सां, ऐं तव्हां पाण एजुकेशन सां ताल्लुक़ रखो था, त इन हवाले सां तव्हां छा चवंदा? ख़ासि तौर ते जेको हिन जो सुवाल बुनियादु कोरोना जे हवाले सां ऑनलाइन एजुकेशन पई हले, ॿार कंप्लेन्स कनि था त आवाज़ सही न आहे, कंट्रोल में नथा अचनि, टीचर्स ट्रेन न आहिनि, इन क़िस्म जी कंप्लेन्स ऐं तव्हांजो छा तजुर्बो आहे? असल में ॾिसो फर्स्ट टाइम ईअं थियो आहे जो पेंडेमिक वारी सिचुएशन थी आहे, मतिलबु उहो बि सडन, त इन में काफ़ी कुझु ईअं बि थियो आहे की माण्हू परेशान थी विया आहिनि, छो त पहिरीं इन कंहिं हालात मां गुज़रिया कोन आहियूं, फर्स्ट टाइम थियो आहे। एजुकेशन इलाही मुतासिर थी आहे, तक़रीबन 5-6 महीनो आहे स्कूल्स यूनिवर्सिटीज़ ऑफ लॻा पिया आहिनि, पर उन जे बावजूद बि मां इहो चवंदसि की ऑनलाइन वारो जेको सिस्टम आहे इहो माशाल्लाह जाम सुठो हले पियो, काफ़ी यूनिवर्सिटीज़ में, कैंपसिस में, स्कूल्स में इवन, त इहा हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी आहे उन्हनि ॿारनि लाइ जेके स्कूल वञी करे न पिया पढ़ी सघनि, त उहे ऑनलाइन थ्रू पढ़नि पिया। ऐं इहो हिकिड़े फर्स्ट टाइम असांखे अवेयरनेस बि अचे पई इंटरनेट जी, के ऑनलाइन कीअं क्लासिस वठिजनि, इहा बि हिकिड़ी वॾी क़िस्म जी अवेयरनेस आहे जेका फर्स्ट टाइम मिली आहे, इन खां पहिरीं अहिड़ी का सिचुएशन थी बि न हुई। सो आई थिंक के अञा अवेयरनेस इलाही ज़रूरत आहे, छो त काफ़ी कुझु अहिड़ा ॿार आहिनि जंहिंमें इहा अञा अवेयरनेस न आहे, उन्हनि वटि फैसिलिटीज़ बि एतिरियूं न आहिनि अवेलेबल। सो उन बावजूद बि जेके एजुकेशन इंस्टीट्यूशन्स आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन बावजूद बि अहिड़े हालात में बि काफ़ी बहितर ऑनलाइन क्लासिस हलाए रहियूं आहिनि, त आई थिंक इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पॉजिटिव आहे। ठीकु आहे, साॻियो सुवाल तव्हां खणी अक्सर करे ॿार असांजा कंप्लेन कनि था त साईं उहो ज़ूम हलाइण टीचर खे नथो अचे, त किथां बंदि कबो, म्यूट किथां कबो, ठीकु आहे, ज़ाहिर नओं आहे त हुन में चैलेंजिस ईंदा, प्रॉब्लम्स ईंदा, ऐं घणे क़दुरु समूरनि यूनिवर्सिटियुनि में, न रुगो सिंध यूनिवर्सिटी, उनजी दिन हालत ॿियनि खां बहितर आहे, त उनखे माना इहे टेक्निकल इशूज़ अचनि था तमामु घणा। वैसे तव्हांखे ख़ुशी थींदी, असां लाइ चैलेंज हो, जीअं अॼु ॿुधायो, असांजे वटि पॉपुलेशन तमामु वधीक, 32,000 शागिर्द, 700-800 जेके उस्ताद मौजूदु आहिनि, वॾी वॾी पब्लिक यूनिवर्सिटी, जनरल यूनिवर्सिटी आहे। ॿियो वॾो हिसो जेको रिमोट एरियाज़ जो, यानी सम्झो त आउं वॾी दावा सां चवंदो आहियां की उहो ॿार जंहिंखे ॿिए हंधि आसानी सां तालीम नथी मिली सघे, उहो सिंधी यूनिवर्सिटी ईंदो। यकीनन चॉइस जेका हूंदी आहे, लम्स हूंदी आहे की जी मेडिकल में वेंदासीं, इंजीनियरिंग में वेंदासीं, IBS अख वेंदासीं, पोइ जेको ॿार जिते नथो वञी सघे, असां वटि पोइ बि सुठा डिपार्टमेंट आहिनि। असांजो पंहिंजो LMS तव्हांखे ख़ुशी थींदी, पाकिस्तान में पब्लिक यूनिवर्सिटी में हिन वक़्तु सिंधी यूनिवर्सिटी टॉप ते आहे, जी कायदे आज़म यूनिवर्सिटी, NAD यूनिवर्सिटी, उन खां पोइ रेडीनेस में सिंध यूनिवर्सिटी तमामु टॉप ते वेई। असांजा पंहिंजो LMS सिस्टम आहिनि, ॿारनि जो शुक्रगुज़ार आहियां, 80% ॿार जेके जी ॿुधाए पिया थी क्लास में मौजूदु हूंदा आहिनि, बाक़ाइदे उस्ताद क्लासूं वठनि पिया, उन्हनि जी वीडियोज़ उते मौजूदु आहे, अटेंडेंस मौजूदु आहे। यकीनन तमामु सुठी ॻाल्हि कई, हीअ लर्निंग आहे, मूंखे पाण सिखणो पियो न। असां लैपटॉप जेको क्लर्क हलाईंदो आहे, असांजो साईं खे ख़बर त असां ऑफिसरनि खे हिकिड़ो फ़ाइदो हूंदो आहे त PA गॾु हूंदो आहे, सेक्रेटरी हूंदो आहे, मुंहिंजी ईमेल जेको मुंहिंजो सेक्रेटरी जॉइन कंदो। हाणे आउं पाण जेको हिन 3-4 महीने में एॾो एक्सपर्ट थी वेंदो आहे त ज़ूम हुजे, स्ट्रीम यार्ड हुजे, सभु प्रोग्राम पाण सिखणा पिया। यकीन हिन एज में जॾहिं आउं सिखी सघां पियो, आउं तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾींदुसि, असांजो लॉ जो जेको डीन आहे उहो साईं झमटमल आहे, तव्हां यकीन करे पुछी ॾिसो, 80 साल खां मथे झमटमल पाण इहो प्रोग्राम सिखियो, पंहिंजी फैकल्टी खे ट्रेनिंग पियो ॾे। लॉ जो असांजो कल्ह की मीटिंग में असांजे एकेडमिक काउंसिल में झमट साहिब इहो दावा कयो की 99% जेका अटेंडेंस मौजूदु आहे, ऐं उते यकीनन यूनिफॉर्म मौजूदु आहे। झमट साहब पाबंदी लॻाई की टाई लॻाए वियो, शुरू में यकीनन दिक़त थिए, हिकिड़ो ॿार जेको तयार ई कोन हो की आउं पंहिंजे घर में ड्रेसअप छाजे लाइ थिया। हाणे ॿारनि खे बाबा तव्हां जॾहिं टिकटॉक कंदा तॾहिं आउं चवां पियो त सिखंदा आहियो न, त इहे सॼी दुनिया में जॾहिं वञो पिया पंहिंजे घर में वेठा आहियो, लेकिन तव्हांजी ड्रेसिंग आउं सम्झां थो त इहा हिकु नई दुनिया में दाख़िल थिया आहियूं। कोविड ख़तमु थी वेंदो, लेकिन कोविड हमेशह जेके मुसीबतूं वबाऊं ईंदियूं आहिनि, उहे तव्हांखे सुठियूं चङियूं ॻाल्हियूं बि ॾेई वेंदियूं आहिनि। जेका वबा आई, फ्लड आयो, तव्हां ॾिसो न फ्लड सिंध खे वॾो आबाद कयो। अॼु कराची हैदराबाद में जेके तव्हांखे ॿारनि, इहे उहे ॿारनि जेके फ्लड जा मुतासिर हुआ। आउं तव्हांखे चवां पियो त इंशाअल्लाह कोविड ख़तमु थींदो, यूनिवर्सिटी तब्दील थियूं, सभ खां वधीक एजुकेशन मुतासिर थी आहे 100%। किथे बिजली कान्हे, 100% असांजूं क्लास ॿार वेठा अथव, इम्तिहान वठूं पिया। असांजे एकेडमिक काउंसिल 2 ॾींहं अॻु डिसाइड कयो असां ऑनलाइन इम्तिहाननि ते वञूं पिया, असां ओरल प्रेज़ेंटेशन वठंदासीं। बिल्कुलु इहो इंशाअल्लाह असां ईद खां पोइ
फर्स्ट वीक ऑफ अगस्त खां असां इम्तिहान पिया वठूं। मूं वटि 2 चॉइस हुआ। हाणे हे ॿार मुंहिंजे अॻियां वेठा आहिनि, हिननि जो साल वॾो इम्पोर्टेंट आहे। या त असां यूनिवर्सिटी बंदि करे छॾियो, मूंखे त पघार मिली आहे न, असांजी गवर्नमेंट ऑफिसर्स खे घर वेठे पघार मिलंदियूं। असांखे हिननि जो मुस्तक़बिल हो कि असां हिननि जो साल बचायूं। हाणे अगरि ॿी यूनिवर्सिटी MBA में डिग्री वठी अॻिते हली वञे थी, जॉब्स अचनि पियूं, अॼु बि एडवर्टाइज़मेंट अचे पई, इंटरनेशनल अपॉर्चुनिटी अचनि पियूं। मूं वटि चॉइस इहा हुई, या त असां यूनिवर्सिटी बंदि करियूं। असां आसानी सां का तनक़ीद कान थिया, तनक़ीद त उन ते थींदी जेको कमु कंदो न, इहो त आसान ॻाल्हि आहे। असां यूनिवर्सिटी खोली, इश्यूज़ आहिनि, ऐं 100% इन ॻाल्हि खे मञा थो। 20% ॿार उहे अथव जिन वटि इंटरनेट कान्हे, उन वटि इलेक्ट्रिसिटी कान्हे, हिते ब्रेकडाउन थींदा आहिनि, स्मार्ट फोन कोन्हे, मोबाइल फोन कोन्हे, उहे पंहिंजी जाइ ते। असां उन्हनि खे बि एड्रेस कयो। अॼु तव्हांखे ॿुधायां, हिते न हुजां त मुंहिंजी जेस कंपनीअ सां बाक़ाइदे MOU साइन पियो थिए। कल्ह बि हुउसि तव्हांजी वजह सां, तव्हां तमामु मोतबर दोस्त आहियो, तव्हां यकीन करियो उहा कंपनी अचे पई, मूं हुनखे चयो न अॼु न सुभाणे अचो। असां जेस सां स्टूडेंट पैकेज लाइ बाक़ाइदे MOU साइन कंदासीं कि असांजे ॿारनि खे 6-7 GB जेका उहा तव्हां सस्ते रेट ते ॾियो, मोबाइल जी सहूलियत ॾियो। असां उन्हनि लाइ पैकेजिस वठूं पिया, ऐं असां उन्हनि खे स्कॉलरशिप जेका पुॼी सघूं पिया। यकीनन हुकूमत जो हूंदो, हाणे जे ॿार चवंदा फीस माफ़ करियो, आउं नथो करे सघां जेसि ताईं हुकूमत जो फ़ैसिलो नथी करे। हाणे अगरि असां फीसनि ते त हलंदा आहियूं, सिंध यूनिवर्सिटी साल में हिकिड़ी फीस, तव्हां अॼु था पुछो न MBA जी फीस अॼु घणी ॾींदा आहियो तव्हां? 19,000 रुपया 19 जी। हाणे मूंखे तव्हां अॼु आउं चैलेंज करे पियो तव्हांजे प्रोग्राम में, तव्हां पाकिस्तान जी का यूनिवर्सिटी ॿुधायो साईं सालाना फीस अथव इहा? 19,000 फीस जेका सालाना फीस जेका आहे, इहा 2,000 पर मंथ न थी, लेस देन 2,000 ते असां MBA पिया करायूं। तव्हां मूंखे हिकिड़ी मिसाल ॿुधायो, तव्हांजा नंढा ॿार स्कूलनि में वेंदा आहिनि, सुठे स्कूलनि में, बीकन हाउस में, सिटी स्कूल में 50,000 रुपया मंथली फीस आहे। 15,000 ऐं उन खां पोइ फैकल्टी तव्हां हिननि खां पुछो, इंटरनेशनल फैकल्टी आहे, तमामु जेके हिननि खे पढ़ाई पिया, तमामु बहितर आहे। रेगुलर क्लासेस वारो मतलब ज़ोर ॿुधायो, रेगुलर क्लासेस कॾहिं शुरू थींदा, ॿार कॾहिं यूनिवर्सिटी? उहो ॾिसो हुकूमत जो फ़ैसिलो आहे, मूंखे नथो लॻे 15 सेप्टेम्बर ताईं। जेके हालतूं अॼु बि तव्हांखे ॾिसो न्यूज़ अचनि पियूं, कलोक न्यूज़ आहे, सिंध में 24-25 माण्हू जेके उन्हनि जी, ऐं वॾे अफ़सोस त ॿुधायां, मुंहिंजो हिकिड़ो तमामु बहितरीनु उस्ताद दादू में डॉक्टर आफ़ताब चारण, ऐं ज़रूरु नालो वठंदुसि, अॼु ईद जो ॾींहुं आहे, असां हुननि जे ख़ानदान में ग़म में शामिल आहियूं। नौजवान 42 सालनि जो कोविड जो शिकार थी, उहो शहीद थी वियो। त हाणे जॾहिं इहा हालत लॻी पई त हिननि ॿारनि जो ज़िंदगी बि असांखे बचाइणी। असां वटि क्लासिस क्राउडिड आहिनि, बसूं हलंदियूं आहिनि, 100 जी जॻह ते 200 ॿार बसनि में चढ़ंदा। हॉस्टल में 1 जी जॻह ते 5 नियाणियूं हिकिड़े कमरे में वेठियूं आहिनि। असां नथा खोले सघूं जेसि ताईं इहो कोविड ख़तमु न थिए। त असां जॾहिं ऑनलाइन कामयाबु हलूं पिया, त आऊं त इनशाला इम्तिहान वठी ॿियो सेमेस्टर असां ऑनलाइन शुरू कंदासीं, जॾहिं हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध डिसाइड कंदी। मूंखे नथो लॻे कि 15 सेप्टेम्बर ताईं त का तवक़ो कान्हे, जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, उन खां पोइ ॾिसंदासीं। जी साईं, तव्हां ईद जे हवाले सां लास्ट कमेंट्स पंहिंजो? इहे साईं अगेन ॻाल्हि उन जाइ ते थी अचे पई त असां ख़ुशियुनि खे विरायूं त बहितर आहे, बजाए न सॼो पाण वटि हुनखे हथीको करे रखूं जेका न। ॾिसो हीअ ज़िंदगी आहे, हिन में लाह चढ़ा, ही ग़म ख़ुशियूं ईंदा था रहनि पिया। ज़रूरी न आहे त असांजी ज़िंदगी हिकिड़ी जाइ ते ब्रेक ॾेई बीहूं। सो सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त तव्हां ख़ुशीअ खे विराइण सां वधंदी आहे ऐं ग़म विराइण सां घटिबो आहे। इन स्पिरिट खे असां सिर्फ़ु सम्झूं ऐं असां घटि में घटि जेकॾहिं ॿियो कुझु बि नथा करे सघूं, एटलीस्ट पाड़ेवार जो ई ख़्यालु कयूं हिन मौक़े ते, त इहो बि काफ़ी आहे। ठीकु आहे। अच्छा उमेर बाब, चाहियो तव्हां आख़िर में छा मैसेज ॾींदा जो कि हिन ईद जे हवाले सां? असांजो दुआऊं सभिनी जो तव्हां सां हमदर्दियूं गॾु आहिनि तव्हां। बसि आउं इहो ई चवंदमि त अॼु ईद जो ॾींहुं आउं पंहिंजे बाबा खे जाम मिस कयां थी, छो ज़ाहिर आहे पीउ जो सायो अहिड़ो हूंदो आहे जो न्याणी जे लाइ सभु कुझु ई आहे। सो आख़िर में मां इहो ई मैसेज ॾींदमि त हिकु त जीअं साईं बि वेठा आहिनि ऐं तालीम जे हवाले सां काफ़ी तव्हां डिस्कस कयो, त असांजे जीअं इंटीरियर में ईअं त न्याणियुनि खे अॼु बि तालीम नथी ॾिनी वञे। ऐं मां जीअं फैमिली सां तालुक़ु रखां थी, चांडियो फैमिली, ऐं तव्हांखे ख़बर आहे त इंटीरियर में जहिड़े तरीक़े सां मां निकिती आहियां पंहिंजे हक़ इंसाफ़ जे लाइ काफ़ी मूंखे मुश्किलातूं फेस करणियूं पियूं। पर मां छाजे लाइ निकिती आहियां, छो त मूंखे 2 लफ़्ज़ अगरि मूं पढ़िया हुआ, 2 अखर मूं पढ़िया हुआ, त मूंखे ख़बर आहे त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि। अॼु अगरि मां सरदारनि जे ख़िलाफ़ु बीठी आहियां त मूंखे ख़बर आहे त असां कंहिंजे प्रेशर में छो अचूं। ज़ाहिर असांखे इस्लाम ऐं कानून राइट्स ॾिए थो,
त मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे औलाद खे पढ़ायो, ख़ासि करे तव्हांजी जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे तव्हां तालीम ॾियो, छो त फ्यूचर जेको ॿारनि जो आहे न उहो तालीम सां आहे। छो त असां कुझु तालीम जेके हासिल करे हिते वेठा आहियूं, अॻिली जेके जनरेशन हूंदी उन्हनि जो कॉम्पिटिशन अञा वधीक हूंदो। बसि मुंहिंजो मैसेज इहो आहे त पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो, उन्हनि खे उन्हनि जा हक़ ॾियो। जॾहिं उन्हनि खे तालीम हूंदी त उन्हनि खे ख़बर हूंदी त असांखे कहिड़ा हक़ आहिनि, त हू पंहिंजे हक़नि लाइ उथी सघंदियूं, विड़ी सघंदियूं। बसि इहो ई मुंहिंजो मैसेज। ठीकु आहे। उस्ताद आख़िर में तव्हां असांखे छा था कहिड़ो कलाम आख़िर में उस्ताद बुखारी हाँ साईं, अॼु उस्ताद बुखारी जे नाले ॾींदा तोते अज भी बाहर सागिया, तोते अज भी बाहर सागिया, मुँह ते गम जी निहार सागिया। वक्त फेरो वक्त फेरो सघियो न आणे को, मूं ते तुंहिंजो खुमार सागिया। जेही दलबो हो जेही धोको हो, एतबार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई। जेही दलबो जेही धोको, एतबार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई। इन शहर जा के अमल माण्हू, यूसुफ जी शिकिल जा कुल माण्हू, मोते ऐं गुलाब जा गुल माण्हू, मोते ऐं गुलाब जा गुल माण्हू, एॾो पंध करे अख बंद करे, एॾो पंध करे अख बंद करे, इहो हार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई, एॾो प्यार मुखे छो ॾिनई। मुंहिंजो पूरो तोखे आहे पतो, मुंहिंजो पूरो तोखे आहे पतो, माता सोथर ऐं तोड़त तो, हित शौक़ खे थे वसगार खतो, हित शौक़ खे थे वसगार खतो, कणहार करे फूहार करे, कणहार
फुहार करे क्षणकार मुखे छोड़े एडो प्यार मुखे छोड़े एडो प्यार मुखे छोड़े जेहि तलबो जेहि धोको एतबार मुखे छोड़े एडो प्यार मुखे छोड़े एडो प्यार मुखे छोड़े घणी महिरबानी मैसर साहब ताईं तमामु घणी महिरबानी साईं बुरफ़त साहब ताईं तमामु महिरबानी मारिया ताईं तमामु घणी महिरबानी दुर्दाना ईमान उमेर बाब चांडियो ताईं तमामु सभिनी महिरबानी नाज़रीन ईद जी ख़ुशियुनि जे हवाले सां असांजो पहिरें ॾींहं जो प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो जीअं असां सभिनी महिमाननि बुरफ़त साहब मैसर साहब उमेर बाब दुर्दाना ईमान मारिया सभिनी जी इहा हिकु ई ख़्वाहिशात हिन ईद जे ॾियारनि में ग़रीबनि खे ख़्यालु कयो पाड़े वारनि जो ख़्यालु कयो ऐं कोरोना मुतासिरनि जो ख़्यालु कयो पर सभ खां वधीक ॻाल्हि जेका डिस्कस में इहा बि आई त हिन दौर जे अंदरि जो कोरोना जो दौरु आहे उन में समाजी विथी जेका आहे उनखे बरक़रार रखो ऐं SOPs ते अमल कयो जेको सिंध गवर्नमेंट बि ऐलान करे चुकी आहे ॿुधाए बि चुकी आहे छाकाणि तव्हांजूं पंहिंजूं जानियूं तव्हांजे पंहिंजे हथ में आहिनि पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो ऐं नादिया खे इजाज़त ॾियो।